सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी ईद जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में जेका मेहरान टेलीविज़न तां नशर थी रही आहे ऐं अव्हां जे अंगड़नि जी सूंह मेहरान टेलीविज़न जी यकीनन हीअ ट्रांसमिशन बिल्कुलु आहे। ऐं असांजे अंगण जी सूंह मां हमेशह चवंदी आहियां त असांजा महिमान अॼु भाउ तालिब गॾु मौजूदु आहिनि ऐं मूंखां सीनियर आहिनि। हिननि खां सिखण जे लाइ मूंखे घणो कुझु मिले पियो, सुठो लॻे पियो तव्हां सां होस्टिंग कंदे। मां बिल्कुलु अव्हां जे एक्सपीरियंस सां आउं कुझु बि कोन आहियां, मूंखे इलाही सुठो लॻे पियो रियली। बिल्कुलु तव्हां इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि कई। आर्य रज़ा ग्रुप पिणु असां सां मौजूदु आहे ऐं जॾहिं असां वरी ब्रेक खां पोइ ईंदा आहियूं या प्ले हूंदो आहे उनखां पोइ ईंदा आहियूं त मां चवंदी आहियां त वरी बि तव्हां पंहिंजे हुजण जो अहसासु ज़रूरु असांखे ॾियारींदा कयो। जी बिल्कुलु। ईद स्पेशल ट्रांसमिशन मेहरान टीवी तव्हां ताईं पहुची रही है। तमाम नाज़रीन जेके सिंध में असांखे ॾिसनि पिया या सिंध खां ॿाहिरि मुल्क में कंहिं बि कुंड कुर्छ में असांखे ॾिसनि पिया या वरी मुल्क खां ॿाहिरि दुनिया जे कंहिं बि हिसे में जिथे मौजूदु आहिनि, जिथे हिन वक़्तु राति हुजे या शाम हुजे, जिथे मौजूदु आहिनि त सभिनी खे वरी हिकिड़ो ॿीहर मेहरान टीवी जी पूरी टीम जी तरफ़ां, असांजे डायरेक्टर जी तरफ़ां, असांजे सभिनी महिमाननि जी तरफ़ां ईद उल अज़हा जे मौक़े ते ईद मुबारक। ऐं ईद जी स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ताईं पहुची रही आहे ज़ीरा प्लस जे ताउन सां। त ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो थी वेंदो आहे ॿीणो। ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। चांहि ऐं गुफ्तगू जो प्लस आहे ज़ीरा प्लस। छा खणा डबो खणा की बिस्किट खणा? बिस्किट खणो, बिस्किट खणो, जल्दी सां बिस्किट खणो त जीअं असां अॻियां वधूं। अच्छा, गॾो गॾु सहकारी मौजूदु आहिनि इतपाल मेज़बान यूनिक द पावर इज़ हियर, सरसब ज़मीन की जान, फसल की शान, उनका अलावा है टेंग बड़ा बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। सो मारवी अवान भी उस सां गॾु आहिनि। यस मारवी, तव्हां असांखे ॿुधाईंदा त मेहरान टेलीविज़न सां भला ईद हमेशह अव्हां खे असां सारींदा आहियूं, अव्हां खे असां यादि कंदा आहियूं, तव्हांखे कीअं लॻंदो आहे? हाणे त एतिरी आदत थी वई आहे कि अगरि मेहरान ते अची करे इहे लम्हा न गुज़ारियूं त लॻे थो ईद ई कोन्हे। त फैमिली जो हिसो थी वियो आहे। तव्हां सभिनी खे ॾिसणु, ईद मिलणु हाणे हिकिड़ी हर साल जो हिकिड़ी प्रैक्टिस थी वई आहे, साल में 2 भेरो। उनजे अलावा हिकिड़ो ॾाढो इम्पोर्टेंट हिकिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजे ख़्याल सां असां इन ते अञा ताईं नाहे ॻाल्हायो, ओवर ईटिंग माण्हू इलाही करे वठंदा आहिनि। घणा गोश्त खाइण ऐं घणो हाणे गर्मी बि लॻी पई आहे, मतिलबु तव्हां अच्छा हिकदमि तालिब ॾिसनि पियो। मां त ओवर ईटिंग न पियो कयां, ज़ीरा प्लस जी जेतिरी ओवर ईटिंग करणी अथव कयो, लेकिन गोश्त ऐं जेके गरम शयूं आहिनि उन्हनि खे बस हिकिड़ी लिमिट में खाओ। छो जो असां ॾिसूं था कि तबियत ॾाढी ख़राब थी वेंदी आहे, काफ़ी माण्हुनि खे कोलेस्ट्रॉल ऐं घणी शयूं हूंदियूं आहिनि ऐं उहा बि हिसाब सां माण्हू खाए त उहो वधीक बहितर। ऐं ॿियो हिकिड़ी ॿी शइ बि आहे ॾाढा महांगाई वधंदी थी वञे। सही 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 एतिरी मुश्किल बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अञा बि असां कीअं त वुमेन प्रोटेक्शन सेल सां तालुक आहे त असां वटि जेके केसिस ईंदा आहिनि उन में घणो एलिमेंट इहो ई हूंदो आहे कि घर जो ख़र्च। सही 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 सही। अच्छा मारवी पाण औरतुनि जे इन्हनि मसइलनि ते या हाउस होल्ड ते ज़रूरु पाण एड कंदासीं, छाकाणि त ईद आहे ऐं ईद जे हिन प्रोग्राम में जेकॾहिं असां इन्हनि शयुनि खे पॉइंट आउट न कंदासीं त मुंहिंजे ख़्याल सां असां ॾाढो हिकिड़ो स्मूथली हलूं पिया। सो इनखे एड करणु तमामु ज़रूरी आहे। पर प्रोग्राम जी मुनासिबत सां अॻियां बि वधूं था ऐं असां वटि ज़ेबा मंज़ूर मौजूदु आहिनि। सो ज़ेबा, वधीक अव्हां ॿुधायो अव्हां जी छा सिलेक्शन आहे, छा ॿुधाईंदा अव्हां? मुझा मारुड़ा मुझा जोगियड़ा मुझा सामियड़ा मारुड़ा मिटेड़ा मुझा मारुड़ा लाहोती मुझा अले ले 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 जानी अले 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 दिल भरे अले 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 मारुड़ा मुझा जोगियड़ा मुझा मारुड़ा मुझा जोगियड़ा।
मुंहिंजा जोगिया वाह, जबरदस्त जबरदस्त, इलाही जबरदस्त, खूबसूरत बेहतरीन। परफॉर्मेंस अवां जी खूबसूरत आवाज़ आहे, हाई पिच वारो आवाज़, तव्हां बिल्कुलु सही बिल्कुलु चयो। बिल्कुलु हाई पिच हा बिल्कुलु, ई डबल थियो वञे। न उहे बि म्यूज़िक रूह जी ग़िज़ा हूंदी आहे न, ऐं कुझु गाना अहिड़ा हूंदा आहिनि जेके हमेशह सदाबहार हूंदा आहिनि, उनखे जेतिरो ॿुधियो वञे न अञा वधीक मज़ो ईंदो आहे। सही सही सही। सिंधी गाननि में न हिकिड़ी अलॻि ई ख़ुशी हूंदी आहे। हा बिल्कुलु। सिंगर पाण बि पियो एंजॉय कंदो आहे, म्यूज़िशियंस बि एंजॉय पिया कनि, असां बि ॿुधी एंजॉय पिया कयूं, यकीनन ऑडियंस ते ज़रूरु। बिल्कुलु यकीनन, बिल्कुलु जेके यकीनन। असांजा व्यूअर्स आहिनि असांखे ॾिसनि पिया ॿुधनि पिया ऐं उहे एंजॉय ज़रूरु कंदा हूंदा। बिल्कुलु। अच्छा इशरत, अवां ॿुधायो राग रंग सां भला अवां जी केतिरी मोहबत रही आहे? हद खां वधीक हूंदा, तव्हांखे चयमि न त म्यूज़िक त रूह जी ग़िज़ा आहे, विदाउट म्यूज़िक जे इंसान कुझु बि न आहे। ॿुधंदा आहियूं कुझु म्यूज़िक अहिड़ो हूंदो आहे जेको दिलि खे सुकून ॾींदो आहे। सो It's a therapy, you know, It's a therapy, yes, therapy yes. आहे इहा हिकिड़ी। Yes. माण्हू जो मूड स्विंग्स थी था वञनि, चेंज थो थी वञे मूड हिकदमि। बिल्कुलु। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो रूह जी अटैचमेंट आहे म्यूज़िक, त मूंखे ज़ाहिरी ॻाल्हि वणंदो आहे हद खां वधीक, ऐं मुंहिंजे ख्याल में को दुनिया जो इंसान आहे जंहिंखे म्यूज़िक सां लगाव न हुजे। बिल्कुलु। सो इन करे ऐं आहिनि कुझु कहिड़ा? जेके म्यूज़िक ते पाबंदियूं लॻाईंदा आहिनि कि स्कूलनि में न सेखारियो वञे, उन्हनि खे न हूंदी। सो जेकॾहिं तरबियत आहे ऐं तरबियत जेकॾहिं ख़ूबसूरत करणी आहे त उहो मां सम्झां थी हर शइ जो हिकिड़ो पंहिंजो पार्ट ज़रूरु हूंदो आहे। बिल्कुलु। ऐं कंहिं बि शइ खे कट आउट करणु मुंहिंजे ख़्याल सां इहा नाइंसाफ़ी हूंदी आहे उन मुआशिरे सां। बिल्कुलु। सो वक़्त जूं घड़ियूं जीअं बि असांखे कंबाइन कंदियूं वञनि पियूं त इशरत तव्हां खां असां मैसेज वठंदासीं ईंदा। एंड इशरत अची करे कीअं लॻो आहे अव्हांखे, छा मैसेज ॾींदा? मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे मेहरान टीवी ते अची करे ईद सेलिब्रेट करे, छो जो अॼु मारवी जी ॻाल्हि वांगुरु त असांजी ईद अधूरी हूंदी आहे मेहरान जे बिना। हा, सो तमामु घणी ख़ुशी थी मुंहिंजे तरफ़ां हिकु बार ॿीहर सभिनी सिंधवासियुनि खे, सभिनी खे जेके बि असांखे ॾिसी रहिया आहिनि, हीअ ट्रांसमिशन ॾिसी रहिया आहिनि, उन सभिनी खे खूब सारी ईद मुबारक हुजे। ॾाढो सुठो लॻो इशरत अव्हांखे स्पेशल ट्रांसमिशन में ॾिसी करे तव्हां सां कचहरी कंदे हमेशह दिलि सां चवां पई इशरत सां ॻाल्हाईंदे सुठो लॻंदो आहे। सुठी ॾाढी पॉज़िटिव इशरत असांजे व्यूअर्स ताईं ॻाल्हियूं पहुचाईंदी आहे। सो मारवी अव्हां खां बि असां मैसेज वठंदासीं, अची करे कीअं लॻो अव्हांखे? अव्हां एड करे बि चुका आहियो, सो इन द एंड इन शॉर्ट छा मैसेज ॾींदा? मैसेज मुंहिंजो इहो ई आहे कि जीअं महांगाई वधंदी थी वञे, घणियूं मुसीबतूं अचनि थियूं मुल्क ते, त मुंहिंजे ख़्याल सां असांखे पंहिंजी ईंदड़ जनरेशन खे हींअर काई बजटिंग सेखारणु खपे कि घणो पैसे सां ख़ुशी न हूंदी आहे, ख़ुशी थोरे पैसे सां बि ईंदी आहे। मुंहिंजो इहो ई मैसेज आहे तमामु ॾिसण वारनि खे। हिकु भेरो वरी तव्हां सभिनी खे ईंदड़ सुभाणे जे परीहं जे ॾींहं जी बि मुबारकूं अॼु हुजनि। ॾाढो सुठो मैसेज मारवी तव्हांजो, ऐं इलाही सुठो लॻो अव्हां सां बि कचहरी कंदे, ऐं ॾाढो सक्सेसफुली असांजी ट्रांसमिशन असांजे व्यूअर्स ताईं पहुची रही आहे। जेके असांजा रिमेनिंग गेस्ट आहिनि अमानत अली ऐं ज़ेबा मंज़ूर, अव्हांजी पिणु थोराइती आहियां मारवी ऐं इशरत सां गॾोगॾु तव्हां टाइम ॾिनो ऐं असांजी ही ट्रांसमिशन इलाही ख़ूबसूरती सां अॻियां तक वञे पई। हिन ट्रांसमिशन सां सहकारी केरु आहिनि? ज़ीरा प्लस जी। ज़ीरा प्लस ऐं चांहि हुजे गॾु त कचहरी ख़तम ई न थिए, ऐं कचहरी ख़तम न थींदी, गेस्ट तब्दील थींदा रहंदा, ऐं ज़ीरा प्लस जो ताज़ो ऐं मुनफरिद ज़ाइको ॿिए कंहिं में किथे आहे त बिस्किट नथो खणा। ज़ीरा प्लस जे ताउन सां ही ईद स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ताईं पहुची रही आहे। गॾोगॾु टिपाल दानेदार यूनिक द पावर्स हियर सरसब्ज़ ज़मीन की जान फसल की शान टैंक बणाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। सो अॻियां वधंदासीं। ईद प्ले आहे करप्ट बकर। सो हलूं था करप्ट बकर ॾिसूं था त इहो करप्ट बकर आख़िरकार आहे कीअं जी। सो हलूं था, गॾु इंजॉय कयूं था, वरी हाज़िर थियूं था ईद जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में। असां सां गॾु रहे।